तो हेलो गाइस वेलकम बैक टू न्यू व्लॉग। आया जो का दाने था बर्गर वगैरह फिनिश करे उन बाद में ता के याद करे रहे आया छा सी ना यार व्लॉग ठहनी ना को टॉपिक की समझ में न अचे आपको आने देर के इंदा पाण लाइक कंदे या लाइक कजो दवा लाइक कमेंट मुझे वठा करे लाइक कंदे खाइण ॾिजो तव्हां जो हा कीअं पिज़्ज़ा नाइट जो बर्गर कीअं सिंध में सुबह घणा आहिनि घणा सूबा आहिनि चार सिंध 5 सुबह ये पढ़ो था तूं जो चयो हिकु बि तोखां ॿियो सवाल आहे साहिबु गूंगो जेको आहे कंहिंजी कीअं घुरंदो हल भला अंधो कंहिंजी कीअं घुरंदो बात ना ॿुधो आहे सियाणे माण्हू केचप पर अलग प्लेट में रखिया माता बर्गर के अलग नेम छा लिखूं तूं हुकुम कर एल 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 लिखूं एल असांखे कराइणो ओके हाणे हाणे था एल साईंदो छा आहे एल साईंदो छा आहे तोखे ख़बर हूंदी नी एल साईंदो आहे लाइव लारे ऐं एल सां हाँ लाड़काणो एल सां लक्स एल सां ॿियो एल सां एल्फ लाहौर एल सां ॿियो छा ईंदो आहे छा लिखां जेको दिलि खे आणे छॾे छा थो लिखे ॿियो खाइणो बथे यारो मरो ॿुधाए ॿुधाए डब्ल्यू खां ॿियो ॿुधाए का लाइफ लाइन ॿुधाए का तूं हाणे पंहिंजे मुताबिक़ हाणे हा हूंदा ई न मिड़े वकाश शाह हर बार चङी न करण में हिकिड़ो अखर न थिए हाँ यार एस सही लिखी ॾेई मां राइटिंग ॿुधाए कंहिंजी भली आहे जेको चयो सिंध में 4 सूबा आहिनि उन पोइ बसि छा चवां हाणे इहो त हिन मूंखे इशारो ॾिनो हे कुझु वरी अहिड़ा शुरा हूंदा हुते बर्गर शुरा ईअं ताईं ओ बहुत हो गया छोड़ दो अभी ये कुछ हूंदा त बर्गर शुरा ही वरी स्लाइस बि ईअं खाईंदा अथई ॼण कोई अलाए किथां आया आहिनि ॾकी भाई खे कर फोटो में चेक हलण वारी क्यों साहब बंटी माशाल्लाह माना हर संगत में हिकु दोस्त हूंदो आहे जेको जिथे वञे चए हिकु फोटो कढाए त उहो ई ॾिनो आहे उनजो भाऊ बि सोचींदो त किथां आया आहिनि एॾी देरि ओ मिस सवाल कयो त जेको आहे तव्हां इहो चई जेको आनर हूंदो आहे उनजी छा चइबो आहे इंग्लिश में चई मिस पार्टनर हे नवां शॉपिंग मॉल अड़े हे कॾहिं खुलियो यार हे कॾहिं वियो अथव गंज टाइम गंज थी वियो आहे हाँ भले